डिगाणू फौजदार मां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ जुड़ियो कलोई ऐं मेजर कलोई जे ॻोठाणनि पारां बुनियादी सहूलतूं न हुजण सबब एहतजाज कयो वियो। रहवासियुनि हेबत कलोई, वहीद कलोई, अली गुल कलोई ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां असांजे ॻोठनि खे नज़रअंदाज कयो वियो, जंहिं सबब अहिड़ियुनि बरसातुनि में असांजे ॻोठनि में का बि बुनियादी सहूलत मौजूद नाहे। वधीक ॾिसूं था अब्दुल अज़ीज़ कास्केली जी हिन रिपोर्ट में। इन वक्त असां मौजूद आहियूं यूसी धिंगण बाज़ार जे दे डंशाह ॻोठ जुड़ियो खान कलोई में, जिते बुनियादी सहूलतूं न हुअण करे ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हर साल वोट तो वठंदा आहिनि, पर असांजो रस्तो ही पोजीशन ही आहे कि अगर बीमारी आहे, सीमारी आहे, कोई मसलो आहे, मौत आहे, मैयत आहे, तो अहिड़ी कंडीशन है जो असां कंहिं रोड रस्ते ते नथा पहुची सघूं। असांजे हालात अहिड़ा जेके आहिनि, जेको मोटरसाइकिल ते नथो निकिरे, पैदल माण्हू हलण लाइ जेको आहे मुश्किल सां थो निकिरे। असीं उन्हनि खे गुज़ारिश था कयूं कि महिरबानी करे असांजो ही मसलो हल करायो वञे। वॾनि खां वठी असीं वोट ॾींदा आहियूं, लेकिन असांखे को बि गस वग़ैरह न मिलियो आहे, रुगो खाली आसरा दिलासा मिलिया आहिनि। इन लाइ असीं अर्ज़ु था कयूं, असांखे महिरबानी करे ही असांजो मुश्किल आहे। माना को बि माना सहूलियत कोन्हे, रोड जो त बिल्कुलु सहूलियत असांखे कोन्हे। जी माना को बीमारी सीमारी थो थिए तॾहिं बि असांखे हितां खां माना कुल्हे ते खणी वञूं थो पवे 1.5 किलोमीटर पंधु। असांखे हिन पटड़ी जो मेन रस्तो इहो आहे। 30, 40, 50 घर आहिनि असांजा ॻोठ जुड़ियो खान कलोई में, पर असांखे हिन में माना को बि सहूलियत कोन्हे रस्ते जो। असांखे माना अहिड़ी तकलीफ़ आहे जो माना मोटरसाइकिल ई खाली कोन थो मटे सघे। उन खां पोइ माना रस्तो आहे या छा आहे, माण्हू बीमारी सीमारी में काए अचे, पर हिते माना को बि माना हिते रस्तो असां वटि कोन्हे। हर साल असांखे आसरा ॾियनि था भई हिन वारे हलो महिरबानी करियो। असांजे हिते जेके कारकुन आहिनि उहे अचनि था, चवनि था हुननि जे तरफ़ खां त हिन वारे हलो महिरबानी करे वोट ॾियो, बसि हिन वोटनि खां अॻु में तव्हांजो कमु थींदो। ईअं कंदे 5 साल गुज़री था वञनि, केर बि सार संभालण लाइ तयारु कोन्हे। वरी ॿियो साल वोट अचनि था, जॾहिं वरी आसरा था ॾियनि, त माना हीउ जेको आहे असांखे बसि हिन वारे ते वाइदो आहे पको तव्हां सां तव्हांखे माना रोड रस्ता ॾींदासीं, पर वरी ईअं टाइम गुज़रंदो थो वञे, पर केर ई कोन थो अचे। ऐसी सुठो माना हेतिरे बरसातुनि में केर बि हिते कोन आयो आहे जो माना ही माना आहे ॻोठ कलोनि जो आहे। 40, 50, 60 घर आहिनि हिते, पर माना असांखे केर बि कोन आयो आहे। असांजा मसला इहे ई आहिनि, असांजो इहो ई अर्ज़ु आहे। असांखे तक़रीबन असां नंढा थी वॾा थी विया आहियूं, हिते असांखे जेको वोट वठी वेंदो हर को आसिरे ते वठी वेंदो। भाउ असांखे ताईं वोट ॾियो, तव्हांजा जेके बि रस्ता आहिनि असीं तव्हांजे रस्ता जी मुश्किलातूं आहिनि तव्हांजा उहे दूरि कंदासीं, तव्हांजा रस्ता असीं तव्हांखे ठाहे मुकमल करे ॾींदासीं। पर इलाही टाइम थी वियो, उन खां पोइ केर बि वोट वठण खां पोइ केरु धणी सां ई कोन ॾींदो आहे। असांजो ॻोठ कोंदो, इन जे करे ॿार थी त ख़बर कोन्हे अलाए कहिड़ी मजबूरियूं आहिनि। वोट वठण जे टाइम ते सभु को अचे हलियो अचे थो, असांखे वोट ॾियो वोट ॾियो। 50 घर आहिनि त वोट असांजे 400, 500 वोट थी वञनि था, पर उन टाइम ते हर को अचे थो हींअर केरु। नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियो त हिननि जो चवणु आहे त असांजो ॻोठ जेको 1988 खां आहे, क़दीमी ॻोठ आहे, जिते बुनियादी सहूलतूं अञा ताईं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां असांखे न मिली वियूं आहिनि। असांजो बरसाती दौर में जेको हितां बरसातूं थियनि थियूं, हितां गुज़र सफ़र तमामु मुश्किलनि सां थिए थो। हिननि जो चवणु आहे त असांखे के बि असांखे बुनियादी सहूलतूं न ॾिनियूं आहिनि। हिननि जो मुतालबो इंतज़ाम ऐसा आहे त असांखे जेको 1.5 किलोमीटर आहे उहो रोड ॾिनो खे सहूलतूं मुहैया कयूं आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल अज़ीज़ कास्केली, अवामी न्यूज़, धिंगण बाज़ार। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।